15 मिनट के अंदर को भी मानू मदीने जो शान बुधाए शायरी में और उनके इनाम सब के ऐलान सबका शायर जो ने बड़ो मानू 15,000 देशम गजल लिख जरे मुझे से लिखा क्या लिख सामू टोपलाट बरी उन्हें बिठो असर के उन दिल में ख्याल को तो मता को अग में जो ठयल मुके सबके मथे भी जी बाबा ये ना कर मुझे साईं जे चो कि आऊं जेको तो वजन तो बुधाया उन वजन दुल जगह जो समझ वालो तो लाव मानो मुझे बताया कि मैं वजन नहीं हुआ मुश्किल है बहुत मुश्किल चाहत को भुला देना चाहत को भुला देना आखिर बार 7 मिनट में गजल लिखी गजल मुझे ठाया मुठायो रहमत सा भरल वाहिन सब गलियों मदीने जूं सब गलियों मदीने जूं गुल जन्नत जा आहिन सब गलियों मदीने जूं सब गलियों मदीने जूं लगो इश्क वठासी में मुखे अरबी जो दिल में जदे टोलियों ॾिठ मिट लजूं हितां हलियूं मदीने जूं हितां हलियूं मदीने जूं साल 99 आयो सिकदार जो सतायो हाजन जे हथां तस्बियूं मुखे मिलियूं मदीने जूं अची मिलियूं मदीने जूं साल 99 थियो को पैसो न हथ में हुयो मुझो साहिब सोच कयो राहूं खुलियूं मदीने जूं राहूं खुलियूं मदीने जूं गुल जन्नत जा आहिन सब कलियूं मदीने जूं सब कलियूं मदीने जूं 92 में मारो चले मुखे छड़िया गया पल पल हल हल नबी बख्या हल हल दिस वलियूं मदीने जूं वन वलियूं मदीने जूं नालेर मिसरा थी हुन वरी पियो त हाणे अञा बि हिकिड़ी मिसरा चओ भला सोचो जे शायर हो चई अल्लाह जो हुकुम थी मुझे सही 4 मिसरा थी न अञा हिकिड़ी मिसरा वरी कोई नालो खुदा जो कसम जारे के चई कातिर कई किस्मत पक मुल्क मदीने दे नबी बख्शद छूनीलू आइन भलियूं मदीने जूं आइन भलियूं मदीने जूं ये शायर